जरवा शहर में शालतीफ शागिर्द 70 तरफा तालीमी इदारनि में शागिर्दनि खे जिंसी हिरासत करण खिलाफ एहतजाजी रैली कढी वई। आकाश लुंड इमरान गुलाम रसूल बोज़दार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 महीननि अंदरि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तालीमी इदारनि में शागिर्दनि सां जिंसी ज़्यादती जा 100 खां मथे वाक़िआ पेश आया आहिनि। स्कूलनि ऐं मदरसनि में ॿारनि खे तालीम ॾियण बजाए उन्हनि खे ज़्यादती जो निशानो बणायो पियो वञे। हुननि चयो त तालीमी दरसगाहनि अंदरि थींदड़ जिंसी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एक्शन खणी हवस जे शिकारनि खे फांसीअ ते चाढ़ियो वञे। तालीमी इदारनि अंदरि मुख़्तलिफ़ इहे वाक़िआ थियनि था पिया। असीं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील कयूं था त इन्हनि ख़िलाफ़ को एक्शन करे, हवस जे शिकारनि ख़िलाफ़ को एक्शन खणे, जीअं इन ते ज़ाब्तो अची सघे, जीअं शागिर्द बिना ख़ौफ़ परसकून पंहिंजो तालीम हासिल करे। नवाबशाह में तहरीक इंसाफ़ पारां शहीद सहाफ़ी अज़ीज़ मणे कातरानी जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां तहरीक इंसाफ़ जे ज़िलई अॻवान इमामुद्दीन कीरे, एडवोकेट अब्दुल समद, मुश्ताक अहमद ऐं ॿिनि जी अॻवानी में बैनर खणी कातरानी जी गिरफ़्तारीअ लाइ एहतजाज कयो वियो ऐं सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ लाइ नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त सहाफ़ी हक़ सच लिखनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया वञनि था ऐं उनखे हिसाइण जी कोशिश कई वञे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk